मादे जो कैंसर सेल्स जी गैर मामूली वाध आहे जेको मादे खां शुरू थींदो आहे। अव्हां जे पेट जे मथे हिसे में हिकु थेली हूंदी आहे ऐं इहा थेली अव्हां जी पासीरियुनि जे हेठां हूंदी आहे जिते अव्हां जे पेट में खाधो ईंदो आहे ऐं स्टोर थींदो आहे ऐं पोइ उन खे टोड़ण ऐं हज़म करण जो अमल शुरू थींदो आहे। मादे जे कैंसर खे गैस्ट्रिक कैंसर बि चयो वेंदो आहे। इहो मादे जे कंहिं बि हिसे खे मुतासिर करे सघे थो। मादे जा कैंसर मादे जे अहम हिसे में ठहंदा आहिनि, पर अक्सर मादे जे उन हिसे ते वधीक असरअंदाज थियण जो इम्कान हूंदो आहे जिते खुराक खे ॻुड़काइण में मदद कंदड़ डिघी ट्यूब यानी ग़िज़ाई नाली हूंदी आहे। इन हिसे खे गैस्ट्रो एसोफिगल जंक्शन चयो वेंदो आहे। कंहिं बि बीमारी खे वधाइण खां बहितर आहे त अव्हां उन जी वक़्त सिर सुञाणप करिए उन जो इलाज करियो। कंहिं शख़्स जी का अलामत ज़ाहिर थियण खां अॻु कैंसर जी ॻोल्हा में स्क्रीनिंग कई वेंदी आहे। इन सां शुरूआती मरहले में कैंसर ॻोल्हण में मदद मिली सघे थी। जॾहिं गैर मामूली टिश्यू या कैंसर खल ते मिलंदो आहे त इन जो इलाज सवलो थी वेंदो आहे। साइंसदान बहितर तौर ते इहो सम्झण जी कोशिश करे रहिया आहिनि त कहिड़नि माण्हुनि खे मख़सूस क़िस्म जो कैंसर थियण जो इम्कान वधीक हूंदो आहे। साइंसदान उन्हनि शयुनि जो बि मुतालबो कंदा आहिनि जेके असां कंदा आहियूं ऐं असांजे भरपासे जी शयुनि जो बि मुतालियो कंदा आहिनि त छा इहे शयूं बीमारीअ जो सबबु बणजंदियूं आहिनि। कैंसर बाबति स्क्रीनिंग टेस्ट उन वक़्तु ॾिनी वेंदी आहे जॾहिं अव्हां में इन जूं अलामतूं नाहिनि हूंदियूं। जेकॾहिं स्क्रीनिंग टेस्ट जो नतीजो गैर मामूली आहे त अव्हां खे इहो ॼाणण लाइ वधीक टेस्टूं कराइण जी ज़रूरत पइजी सघे थी त छा अव्हां खे इहा बीमारी आहे या न। इन जी सुञाणप लाइ टेस्ट कई वेंदी आहे। मादे जो कैंसर हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें मादे जी लाइनिंग में ख़तरनाक कैंसर जा सेल्स ठहंदा आहिनि। वॾी उमिरि ऐं कुझु हालतुनि में कैंसर जो ख़तरो वधी वेंदो आहे। पेट जे मथे हिसे में हिकु जे शिकिल जो उज़वो हूंदो आहे। इहो हाज़मे वारो निज़ाम हूंदो आहे जेको खाधियूं वेंदड़ ग़िज़ाउनि में ग़िज़ाई शयुनि, विटामिन्स, मादनियात, कार्बोहाइड्रेट्स, चर्बी, प्रोटीन ऐं पाणीअ ते अमल कंदो आहे ऐं फाज़िल मवाद खे जिस्म मां ॿाहिरि कढण में मदद कंदो आहे। खाधो हिकु ख़ाली ट्यूब ज़रिए गले खां पेट तरफ़ वधंदो आहे जंहिंखे ग़िज़ाई नाली चयो वेंदो आहे। मादे जी भित टिश्यू जे टिनि तहनि ते ॿधल हूंदी आहे। मिकोसिल सभ खां अंदरूनी तह हूंदो आहे, मिकोसलर विचोलो तह हूंदो आहे ऐं सीरोसिल सभु ॿाहिरियों तह हूंदो आहे। मादे जो कैंसर मिकोसिल तह जी लाइनिंग वारनि सेल्स में शुरू थींदो आहे ऐं वधण सां ॿाहिरनि तहनि ज़रिए पखिड़िबो आहे। अव्हां खे ॿियुनि अलामतुनि जो तजुर्बो बि थी सघे थो। पेटां वेहण में रत अची सघे थी, उल्टीअ में बि रत अची सघे थी, सीने में साड़ो थी सघे थो, आङारी थी सघे थी, बुख घटि लॻी सघे थी ऐं वज़न घटिजी सघे थो। पेट जे बटण यानी दुन वेझो पेट में सूर थी सघे थो ऐं थोरो खाइण सां पेट भरियल महसूस थी सघे थो। का बि शइ जेका बीमारी हुजण जे इम्कान खे वधाईंदी आहे उन खे ख़तरो चवंदा आहिनि। ख़तरे जो मतिलबु इहो न आहे त अव्हां खे कैंसर थी वेंदो। ख़तरे जा अमल न थियण जो मतिलबु इहो बि न आहे त अव्हां खे कैंसर न थींदो। जेकॾहिं अव्हां खे लॻे थो त अव्हां खे मादे जे कैंसर जो ख़तरो थी सघे थो त फौरी डॉक्टर सां राब्तो करियो। मादे जे कैंसर जे ख़तरे जा अमल हिन रीति थी सघनि था। मिसाल तौरु मादे जो इन्फेक्शन, गैस्ट्रिक एट्रोफी, मादे जे डिघे मुदे जी सोज जे करे पेट जी लाइनिंग सनड़ी थियणु, विटामिन B12 जी खोट जे करे रत जी खोट थियणु, ख़ानदानी एडिनोमाटोज़ पॉलीपोसिस, ख़ानदानी नॉन पॉलीपोसिस कोलोन कैंसर, सेहत ॾींदड़ ग़िज़ाऊं, मेवा, भाॼियूं घटि खाइणु, अहिड़ियूं ग़िज़ाऊं जेके तयारु सही नमूने नथियूं हुजनि या उन्हनि खे अहिड़ी रीति ज़ख़ीरो न कयो वियो हुजे जीअं करणु घुरिजे हा, ऐं सिगरेट पीअणु वग़ैरह शामिल आहिनि। जेकॾहिं कंहिं शख़्स में अलामतूं न हुजनि त उन जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी स्क्रीनिंग लाइ टेस्ट कई वेंदी आहे। साइंसदान अहिड़नि माण्हुनि खे ॻोल्हे स्क्रीनिंग टेस्ट जो मुतालियो कंदा आहिनि ऐं स्क्रीनिंग ट्रायल्स जो मक़सदु बि इहो ई ज़ाहिर करणु हूंदो आहे। स्क्रीनिंग जो मक़सदु अलामतुनि जे ज़रिए पहिरियां कैंसर खे ॻोल्हणु हूंदो आहे। इहो अमल कंहिं शख़्स खे वधीक देर ताईं जीअरो रहण में मदद करे सघे थो या कंहिं शख़्स जी इन बीमारी वॻे मरण खां बचाइण जा इम्कान वधाए सघे थो। इन जे कुझु क़िस्मनि में सिहतयाब थियण जो इम्कान वधी सघे थो। जेकॾहिं बीमारी शुरूआती मरहले में सुञाती वञे त इन जो वक़्त सिर इलाज मुमकिन हूंदो आहे।